कॾहिं अबे जी नाफ़रमानी पुट कई पीउ कन खां वठी करे ॿ चमाटूं हुयूं पुट खे घर मां धिको ॾेई कढियईंसि त मुंहिंजे घर में तुंहिंजी ज़रूरत न आहे निकिर हल हितां राति जो पहर आहे छोकिरो निकिरी पियो हाणे अबे खे भउ थींदो त अलाए दरिया में टुॿी न ॾींदो अलाए भिनसां रेल जे हेठि न वेंदो अलाए किथे एक्सीडेंट न थींदो अलाए पाण खे तकलीफ़ न ॾींदो दोस्त खे फ़ोन कंदो त यार उहो अचई थो मुंहिंजो पुटु मार ॾिनी थी मांसि कढी छॾियो थी मांसि इन खे थोरो अॻियां ख़्यालु कजां अॻियां वारो दोस्त रोड ते बीठो फिरंदो अड़े हेड़ी महिल कहिड़ो ई चए बाबा फलाणो अड़े हेड़ी महिल काॾे थो वञे चए अबे मार ॾिनी आहे घर मां कढी छॾियो अथई हाणे मूं कयूं चरिया अबो आहे मुड़ पियो हिते चए न मूंखे मारियो त हेॾे अचणु न ॾींदो हल मां तो सिफ़ारिश कयां हल मोटी हल मोटाए करे चयो अबा हे ॿाहूं थो वधाए ॿीहर छोकिरो ग़लती न कंदो हे दफ़ो माफ़ु कर इहो अबे जी दिलि तड़पंदी दोस्त खे फ़ोन कंदो त मथां मुंहिंजो छोकिरो काॾे नुक़सानु थोरे जो नुक़सानु कयईं तॾहिं बि वरी अंदरो अंदरो इहा शफ़क़त रखियल आहे अलाह जे रसूल फरमायो त रहमत जा हाणे 100 हिसा घणा 100 हिसा 99 अलाह साईं पाण वटि रखिया आहिनि हिकिड़ो हिसो पूरी काइनात में तक़सीम कयो साईं 99 अबा हिसा तव्हां ई असांजे लाइ आहियो गरा गंदा किना कोजा ॾुखिया सुखिया सभु उन जा अब सभु कजाऊं ईअं न निमाज़ वारा सम्झनि त छुटी असां वेंदासीं बेनिमाज़ी न छुटंदा न ईअं न आहे ॾाढ़ीअ वारा बि ईअं न सम्झनि त असां ॾाढ़ी रखी आहे तव्हां अगरि छुटी वेंदासीं अलाए तूं ॾाढ़ी कहिड़े गर्ज़ जे लाइ रखी अलाए तूं निमाज़ कहिड़े अंदाज़ में थो पढ़ी तंहिंजे करे उहो जंहिं ते पंहिंजो फज़ुलु कंदो उहो बचंदो अबा जंहिं ते पंहिंजो फज़ुलु कंदो सभई बाना उन जा गुनाहगार बाना बि अलाह जा नेकोकार बाना बि अलाह जा ॾाढ़ीअ वारा बि अलाह जा अबा बेॾाढ़िया बि अलाह जा ओ तहजुद पढ़ंदड़ बि अलाह जा बेनमाज़ी बि अलाह जा हीअ जुदारी ॻाल्हि आहे त औलाद खे सोचणु खपे त मां अबे जे हुक्म ते हलां पर जे न हलंदो त भला कढी छॾींदुसि छा त भई पुटु ई न आहे पुटु त आहे पर चरियो थी पियो आहे थोरो ग़लती कई अथई अबे जो नाफ़रमान थी पियो आहे ईअं ग़लतियूं थींदियूं पर बाना सभई अलाह जा फरमाईं त 99 हिसा पाण वटि रखिया अथई जेॾी महिल को कंहिंजे कमु न ईंदो तेॾी महिल रब पंहिंजो फज़ुलु फरमाईंदो उहो रहम वारा हिसा आणे करे सभिनी बाननि खे चवंदो हलो जन्नत ॾेई पर जीअं मौलाना जोगी साहिबु ॿुधायो पिए न उहो शिरक वारो कमु न हुजे फरमाईं त मूंखे इन अलाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा जंहिं अलाह सां ॿिए खे शरीक बणायो इन ते मरी वियो इन जी जाइ जन्नत में न थींदी तंहिंजे करे शिरक न जीअं मौलाना ॿुधायो पिए मिसाल ॾेई त ॿियो मुड़ुसु बर्दाश्त कंदो लूणु घणो पइजी वियो मिड़ई कावड़ कंदो पर मिड़ई ख़ैरु आहे अबा कपिड़ा सही इस्त्री न कंहिं धोतई कावड़ कंदो पर मिड़ई ख़ैरु आहे पर जेकॾहिं पंहिंजे मुड़ुसीअ वारे मामले में शरीक कई त गैरतमंद मुड़ुसु बर्दाश्त न कंदो ईअं ग़लतियूं सलतियूं थींदियूं पर जंहिंखे कलमो नसीब थियो आहे इनशा अल्लाह इहो कलमो जन्नत ॾे वठी वेंदो कलमो जंहिंखे नसीब थियो आहे इहो जन्नत ॾे वठी वेंदो अलाह जे रसूल फरमायो त जंहिं चयो ला इलाहा इल्लल्लाह सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नबी साईं फरमायो त जंहिंखे कलमो इहो नसीब थियो दख़लल जन्नत जन्नत में वेंदो जंहिंखे कलमो नसीब थियो जन्नत में वेंदो हिकिड़े साहिब सवारे अर्ज़ु कयो त या रसूला गुनाह कई पोइ बि वेंदो हुन गुनाह जा नाला बि खयां साईं हे गुनाह कई पोइ बि कलमो पढ़ियो अथई पोइ बि जन्नत ॾे वेंदो इमामुल अंबिया फरमायो त पोइ बि जन्नत ॾे कलमो वठी वेंदुसि कलमो जो नसीब थियो अथसि हुन साहिब ॿीहर चयो साईं हेॾा गुनाह करे पोइ बि साईं जन फरमायो पोइ बि जन्नत ॾे वेंदो कलमो वठी वेंदुसि 30 कई 3 दफ़े सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रग़म अला अनफ़ अबी ज़र्रिन अबू ज़र जे नक ते मिटी मिले अलाह पाणे छॾींदुसि तुंहिंजो छा कलमो ॾिनो अथई त कलमे जे करे छॾींदुसि भला पोइ हिकिड़ो निमाज़ पढ़े हिकिड़ो पढ़े ई न त पोइ फ़र्क़ु कहिड़ो हुजे हो बि छुटी वञे हो बि छुटी वञे न ईअं न थींदो कुझु कन महट थींदी अबा कुझु कन महट भलो सेट वठी अचे भाऊ अब्दुल वासिउ महर कोपन जो या गिलास शीशे जा भला शीशे जा गिलास आयो जो अब्दुल वासिउ पुट नंढड़ो त थुॾो जो ऐं त गिलास ई सभु भंजी छॾियईं पोइ भाई इहो छा कंदुसि कन खां वठी 2-3 चमाटूं हणंदुसि कमी न ध्यानु करे विधी ईअं अलाह जे हुक्म जी नाफ़रमानी थींदी त कन महट थींदी पर फ़रिश्ता कुटींदासीं पोइ हाणे उन कुट खां बि बचिजे अबा उन खां बचिजे बाक़ी यकीन ॼाणो त कलमो जन्नत ॾे वठी वेंदो शिरक जमे अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला जीअं 1400 साल खां पोइ घर वेठे कलमो नसीब कयो अथई यार सची ॻाल्हि अथव इमामुल अंबिया चंड ॾे इशारो कयो चंड 2 टुकर थियो तव्हां ई असां ॻाल्हि ॿुधी आहे हुननि ॾिठी अखियुनि सां अबू जहल वारनि अखियुनि सां ॾिठो चंड 2 टुकर थियो इमामुल अंबिया वटि हिकिड़ो झंग जो माण्हू ॻोह फासायो उहो ॾिठी अथव
गोह गोह या गोह अचे अॻियां रखी चे हे कलमो पढ़े त मां बि कलमो साईं जन गोह सां ॻाल्हायो गोह नबी साईं सां माण्हूअ वांगुरु पई ॻाल्हाए ऐं कलमो पढ़ी हुन ॾिठो त भई झंग जो जानवर सुञाणे थो कलमो पढ़ी मुस्लमान थियो चवण जो मक़सदु इहो आहे त जंहिंखे कलमो नसीब तव्हां असां त हुयासीं कोन पोइ बि घर वेठे कलमो नसीब कयो अथई त उमेद आई आहे थोरियूं थकियूं ग़लतियूं माफ़ करे जन्नत ॾियूं बाक़ी हो सिंधीअ में चवंदा हो त हलाली बच्चो आहे ॾाढो भैया पीउ मां जो फर्मा बरदार आहे हलाली ॿार आहे को बिस्मिल्लाह जो ॼायल आहे चवंदा हो न बिस्मिल्लाह जो ॼायल आहे हाणे पोइ तव्हां बिस्मिल्लाह जा थियो या औज़ बिल्लाह जा थियो हाँ अल्लाह को तो बिस्मिल्लाह अबा सभई बिस्मिल्लाह थोरियूं थकियूं अल्लाह को दुआ आहे त अल्लाह ताला छल कमियूं माफ़ फरमाईंदो इमामुल अंबिया जे सदके अल्लाह ताला रहम फरमाईंदो रब को गुजा न आहियूं माण्हुनि खां गुजा थी विया आहियूं पर रब को गुजा कोन आहियूं हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ो चओ अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन शुरूआत कयां थो मां अल्लाह जे नाले सां ॿोल मुंहिंजे आॾो अची विया आहिनि त तूं बाज करें थो त लही सूर वञनि था अवा रब बाज करे त सूर ई लही था वञनि जेके कम न थियणा उहे बि थी विया हिनखे जवाबु अचे कोन पियो पर अलाह महिरबानी कयो त अहिड़ो जवाबु ॾिनई जे हिकिड़ो माण्हूअ में नलको रखियल आहे पेशाब कंदो आहे उहो माण्हू में अलाह रखियो आहे जे ॿियो माण्हू नलको हणंदो आहे हुन मां बि पाणी ईंदो आहे हुन मां बि पाणी ईंदो आहे माण्हू वारे नलके मां पाणी पीऊं था जेको अलाह माण्हूअ में रखियो आहे उन में नथा पियूं तूं बाज करे थो त लही सूर वञनि था तूं बाज करे थो त लही सूर वञनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ दरवाज़ा तुंहिंजे कुर्ब जा अल्लाह खुलनि था दरवाज़ा तुंहिंजे कुर्ब जा अल्लाह खुलनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था तूं बाज करे थो त लही सूर वञनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था तूं बाज करे थो त लही सूर वञनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था मूंखे न कॾहिं पंहिंजी रहमत खां जुदा कर मूंखे न कॾहिं पंहिंजी रहमत खां जुदा कर परवाह न आ मूं खां ॿिया मुंहिंजे मटनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था तूं बाज करे थो त लही सूर वञनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था प्यादा प्यादा के थिया स्वारत के स्वारथ प्यादा प्यादा के थिया स्वारत के स्वारथ प्यादा हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा तुंहिंजा तो लिखां हमद वॾा मान मिलनि था तुंहिंजा तो लिखां हमद वॾा मान मिलनि था कम जे नहा थियणा त उहे कम बि थियनि था अल्लाह साईं जो हमद मांखे ॿुधायो अचो त इमामुल अंबिया जी तव्हांखे मदह ऐं सना ॿुधायां हिकिड़ो दफ़ो सलात वरी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटो दुनिया में ॿियो थींदो केर न अहिड़ो को आयो न ईंदो क़यामत में न अहिड़ो हुयो न आहे न थींदो हिकिड़ी ज़ात इमामुल अंबिया के मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मटो दुनिया में ॿियो थींदो केर
अर्श बिजंजा पेर चुम्याहिन अहिड़े पीरीअ सां पुजंदो केर अहिड़े पीरीअ सां पुजंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बिजंजा पेर चुम्याहिन अहिड़े पीरीअ सां पुजंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल बरतिन लाइ दुआ कई ताइफ़ वारनि केॾी जफ़ा कई पोइ बि त दिल बरतिन लाइ दुआ कई दुश्मन ते ईअं रहमत जी ॿियो बारिश बणिजी वसंदो केर बारिश बणिजी वसंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट आलम जो सरदार बि हूंदे जन्नत जो सिंगार बि हूंदे टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते टे टे ॾींहं गुज़ारे बुख ते पेट सां पत्थर ॿधंदो केर पेट सां पत्थर ॿधंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिलबर अर्श वयो हो चाह मजार बहीअ चयो हो तूं ई पीरी मेहमान पहिरियों तूं ई पीरी मेहमान पहिरियों तोखां अॻे हिते ईंदो केर तोखां अॻे हिते ईंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बिजंजा पेर चुम्याहिन अहिड़े पीरीअ सां पुजंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते दकड़ा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जिते दकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां ॿियो पुछंदो केर कादिर सां ॿियो पुछंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बिजंजा पेर चुम्याहिन अहिड़े पीरीअ सां पुजंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट सिर सजदे में सरवर रखंदो सुडकी सुडकी सना पियो पढ़ंदो पंहिंजा दर्द विसारे रहबर राज जे ॾुख ते रोअंदो केर राज जे ॾुख ते रोअंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी पोइ त शफ़ाअत अघंदी प्यारी साईं जन फरमायो त सभिनी नबियनि अंबिया जो तादाद उलमा को तव्हां ॿुधो आहे 1,24,000 अल्लाह जे तरफ़ खां नबी दुनिया जे तस्ते ते आया कमो बि 1,24,000 साईं जन फरमायो त सभिनी नबियनि खे अल्लाह ताला हिक हिक दुआ मक़बूल तोहफ़तन जो ॾेई छॾिया जंहिंखे चइजे गिफ्ट उहा दुआ मक़बूल आहे जेड़ी महिल नबी ख़ुदा जो चवंदो अल्लाह उहो ई करे छॾींदो इमामुल अंबिया फरमायो त ॿिनि नबियनि भाइरनि उहा दुनिया में दुआ घुरी छॾी मक़बूल जीअं चयूं अल्लाह उहो ई करे छॾियो पाण फरमायो त मां मुहम्मद करीम उहा दुआ न घुरी आखिरत जे लाइ रखी आहे साईं आखिरत में कहिड़े कम इमामुल अंबिया फरमायो त मुंहिंजी उम्मत जो घणो हिसो गुनाहनि जे करे जहन्नम ॾे छिटिजी वेंदो मां उहा मक़बूल दुआ अल्लाह जे आॾो पेश करे पंहिंजी गुनाहगार उम्मत खे जहन्नम मां छॾाए जन्नत ॾे वठे एक हदीस बीजे मौलाना जोगी साहब तव्हांखे ॿुधायो न त जॾहिं अल्लाह ताला जो क़ुरान मजीद जी आयत नाज़िल थी वल सौफ युतीका रब्बुका फतरदा महबूब तोखे मां ॾींदुमि घणो ॾींदुमि क़ुरान तू राज़ी थींदे मां अल्लाह को एतिरो ॾींदुमि जो मां अल्लाह को राज़ी थींदी नबी साईं हदीस में ईंदो आहे त साईं जन फौरन कसम कयो त मूंखे रब जे ज़ात जो कसम आहे तेसि ताईं मां अल्लाह सां राज़ी न थींदुसि जेसि ताईं गुनाहगार उम्मती सभु जहन्नम को छॾाए जन्नत ॾे न वञे
ओॾे एॾो इंतज़ाम थियल आहे असां उम्मतनि खे बि कुझु हलाली थियण जो सबूत ॾियणो पवंदो जेतिरो ॾे जेको थी सघे अलाह खां दुआ आहे त अलाह ताला शल उम्मत खे मुस्तफ़ा सां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए उम्मत खे छा थी वियो उम्मत पंहिंजे चेहरे ते मुस्तफ़ा जी दाढ़ी रखण जे लाइ तयारु न आहे उम्मत मुस्तफ़ा जे हुक्म जे मुताबिक़ महबूब करीमन जी तोहफ़ो मिलियल मेराज वारी राति निमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहे दाढ़ी रखण जे लाइ तयारु न आहे सिंधीअ में त चवंदा आहिनि त नौजवान त नौजवान आहे पर जंहिंजे दाढ़ीअ में अछा आया इन जा ॿई पेर चवंदा आहिनि कबर ॾे अब चवंदा आहिनि तव्हां वटि अलाए न चवंदा हलो इन जा कबर ॾे पेर थी विया त इन्हे खे कहिड़ी लालचा जो अञा ॾाढी कुड़ाई वेठो अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो जंहिं ॾाढी मुस्तफ़ा जी सुन्नत कूड़ाई इहो शैतान खे ख़ुशि थो करे इमामुल अंबिया खे रोज़े में रंज थो करे तंहिंजे करे उम्मत खे सोचणो खपे साईं जन होॾे इंतज़ाम कया पर तव्हां ई असांखे बि कुझु सोचणो खपे शाइर इस्लाम चयो छा चई पोइ त शफ़ाअत अखंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी तव्हां कच्चे में आहियो पर के पके जा बि आयल हूंदा रोडनि ते कॾहिं कॾहिं अबा चेकिंग थींदी आहे अब चेकिंग ॿुधी अथव पुलिस चेकिंग कंदी आहे कॾहिं रेंजर चेकिंग कंदी आहे सभिनी गाॾियुनि खे बीहारींदा अब तूं केरु आहे तारीफ़ करा हे बि गाॾी जी डिगी खोल हे सीटुनि खे चेक कंदा मथां को औज़ार त नथो खयूं वञे मथां का नाजाइज़ का शइ त नथो खयूं वञे चेकिंग थींदी पर हिकिड़ी गाॾी ईंदी उनखे छड़ो नंबर प्लेट लॻल हूंदी आहे साई उहा परे को ॾिसी चवंदा हल बाबा गवर्नमेंट जी गाॾी आहे हलो उनखे न उनखे रोकींदा ई ॼण त जंहिंजे चेहरे ते इमामुल अंबिया जी सुन्नत वारी ॾाढी मौजूदु आहे इंशाअल्लाह मलाइक उनखे हिसाब किताब न चवंदो तूं हलियो वञ बाईपास ॿिया पिया वॾेरा सॾेरा पिया हेॾे हलंदा हिसाब किताब फुटपाथ सुभाए ॾाढी वारो जो इहो थो वञे सिधो जन्नत अलाह खां दुआ आहे त अलाह ताला नसीब फरमाए शाइर छा चयो कि पोइ त शफ़ाअत अखंदी प्यारी उम्मत जन्नत वेंदी सारी जंहिंजो आहे नीउ नबी असां जंहिंजो आहे नीउ नबी असां तंहिंजो अॻु झलींदो केरु तंहिंजो अॻु झलींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिरब खे हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बिरोही विझंदु सिरब खे हबीब जी ड्रोही मालिक माफ़ी मञु हसनीअ जी तूं न मञे त मञींदो केरु तूं न मञे त मञींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केरु मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट